सेठ सेठ गड़बड़ थी वई, लफड़ो थियो लफड़ो। तोखे घणा दफ़ा मना कई आहे त ॿाहिरियों किनी पिच न खा, थी पए न घुमड़ा। अरे सेठ वो लफड़ो ना है, के इलेक्शन जो लफड़ो आ। छो वरी छा थियो? अरे ईवीएम हैक थियण वारी, ईवीएम हैक थियण वारी नारो लगाइण वारी पार्टियुनि ईवीएम मशीन मां भुल खां ई गायब करे छॾियो आहे। क्या बोला तूने? हाणे वोट कीअं कबो? अरे वाशु, तूं भी व्हाट्सएप यूनिवर्सिटी में एडमिशन वठी आयो छा? छा? अरे भाई जिते गुलावारो कैंडिडेट आहे ही न, तो ते निशानी कीअं हूंदी? याने त हाणे मां पंहिंजी फेवरेट पार्टीअ खे वोट न ॾेई सघंदुमि। अरे भाई तू इहो ॾिस त उन पार्टी जे सपोर्ट में कहिड़ी पार्टी गॾु बीठी आहे ऐं उनजी निशानी कहिड़ी आहे, बस तू उनखे वोट करे अच। अच्छा हीअं? सेठ तव्हां कंहिंखे वोट कंदव? भाई हाणे प्रभु श्री राम जी मूर्ति अची वई आहे त तीर कमान बि त हुजणु खपे न। सभिनी वापारी भाउरनि खे वेनिती आहे तव्हां वोट ज़रूरु कजो ऐं सभिनी दुकान ते कमु कंदड़ वाशियुनि खे बि वेनिती आहे त वोट ज़रूरु कजो ऐं सॼे परिवार सां गॾु वोट कजो।